सीरत जो वॾे में वॾो पैगाम, सीरत जो वॾे में वॾो पैगाम तौहीद जो पैगाम, सीरत जो पहिरियों पैगाम तौहीद जो पैगाम, मदीने वारे मीर जी पहिरीं दावत तौहीद जी दावत, मदीने वारे मीर जी पहिरीं तकरीर तौहीद जी तकरीर, मदीने वारे मीर जी पहिरीं तबलीग तौहीद जी तबलीग, मदीने वारे मीर मक्के जे फारान जबल जी चोटी ते चढ़ी करे कुरैश मक्का ऐं कुफार मक्का के गॾु करे जेकी पहिरीं तकरीर फरमाई, पहिरीं तबलीग कई, पहिरियों वाइज़ कयो, पहिरीं नसीहत कई, पहिरियों बयान कयो, उहो पहिरियों बयान क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून जो बयान हो, पहिरियों बयान तौहीद जो बयान हो, पहिरियों बयान रब जी वहदानियत जो बयान हो, पहिरियों बयान अल्लाह जे दरवाजे की तरफ सॾण जो बयान हो, पहिरियों बयान इहो ई बयान हो अल्लाह हिक आ, अल्लाह खालिक आ, अल्लाह मालिक आ, अल्लाह राज़िक आ, मुश्किल कुशा हिक अल्लाह है, हाज़िर नाज़िर हिक अल्लाह है, इल्मुल गैब हिक अल्लाह खे आ, औलाद ॾियण वारो हिक अल्लाह है, बीमारिन का शिफा ॾियण वारो हिक अल्लाह है, जानिन जो मालिक हिक अल्लाह है, राज़िक हिक अल्लाह है, खालिक हिक अल्लाह है। पहिरीं दावत तौहीद जी दावत हुई, पहिरियों पैगाम तौहीद जो पैगाम हो। मदीने वारे मीर जॾहिं पहिरियों पैगाम तौहीद जो पैगाम ॾिनो, पैगाम ॾियण जे करे कुरैश मक्का कावड़जी पिया, कुफार मक्का नाराज़ थी पिया, उन्हनि आका जे तौहीद जे पैगाम के पसंद न कयो, उन्हनि हुजूर जे मथां ज़ुल्म और सितम जा पहाड़ केरिया, उन्हनि आका जे रस्ता रोक कई, उन्हनि आका जे मथां पत्थर वसाया, हुजूर जे वज़्ज़ुहा जे चेहरे के लहू लहा कयो वियो, हुजूर जे मथां गलीज़ जानवरनि जूं ओझरियूं उछली वयूं, आका जे रसद के बंद कयो वियो, आका जे साथिन जे मथां जिंदगी तंग कई वई, जमीन तंग कई वई। पहिरियों पैगाम तौहीद जो पैगाम ॾिनो, तौहीद जी दावत ॾियण जे करे मदीने वारे मीर जे मथां भी ज़ुल्म और सितम जा पहाड़ किराया विया। रब पंहिंजे महबूब जे उन दावत ते ऐं रब पंहिंजे महबूब जे उन सब्र जे अंदाज़ खे एॾो पसंद कयो जो रब पंहिंजे महबूब खे बदले में आसमाननि जो सैर करायो, रब पंहिंजे महबूब खे अर्श मुअल्ला जो दीदार करायो, रब पंहिंजे महबूब खे पंहिंजो दीदार करायो, रब पंहिंजे महबूब खे पंहिंजो दीदार कराए पैगाम ॾिनो, मुंहिंजा महबूब तूं तौहीद जो पैगाम ॾिनो, कुरैश मक्का कावड़जी पिया, तूं तौहीद जी दावत ॾिनी, कुफार मक्का कावड़जी पिया, मुंहिंजा महबूब मां तुंहिंजे मक़ाम खे बुलंद करे छॾियो आहे, क़यामत जे सुबुह ताईं अचण वारनि इंसाननि जे आॾो तुंहिंजो मक़ाम चोॾीं जे चंड वांगुरु रोशन हूंदो। मुंहिंजा महबूब पोइ तुंहिंजे सीरत सुन्नत जे रस्ते ते हली करे, मुंहिंजा महबूब तुंहिंजो जेको बि ग़ुलाम तौहीद जी तरफ़ सॾींदो, तौहीद जी तरफ़ दावत ॾींदो, मां रब उन जे मक़ाम खे बि बुलंद करे छॾींदो। नारे तकबीर, शाने मुस्तफा, नारे तकबीर। अॼु असांजे आलिमनि सां इख़्तिलाफ़ छो थो रखियो वञे? इख़्तिलाफ़ जो सबब कहिड़ो आहे? इख़्तिलाफ़ जो सबब रुॻो हिकिड़ो, मुंहिंजा आलिम तौहीद जे रस्ते जी ॻाल्हि था, मुंहिंजा आलिम सीरत सुन्नत जे रस्ते जी ॻाल्हि था कनि। हा, मुंहिंजे आलिमनि जो क़सूर रुॻो इहो आहे, मुंहिंजे शहीद अब्बे जो क़सूर बि रुॻो इहो हो, उनजो क़सूर बि रुॻो इहो हो जो हक़ जी ॻाल्हि पियो करे, तौहीद जी ॻाल्हि पियो करे, हुजूर जे सीरत सुन्नत जी ॻाल्हि पियो करे, हुजूर जे सहाबा आका जे नक्श कदम ते हलंदे आका वांगुर तौहीद जी दावत ॾिनी, उन्हनि इस्लाम जे पैगाम खे, इस्लाम जे झंडे खे मक्के जी सरजमीन खां खणी मदीने जी सरजमीन ताईं पहुचायो, मदीने जी सरजमीन खां कढी करे उन्हनि इस्लाम जे झंडे खे मशरिक ताईं पहुचायो, मगरिब ताईं पहुचायो, शाम जे दरो दीवार ते वहदानियत जो पैगाम पहुचायो, कैसरे किसरा जे महलात जे दीवारनि ते बीही करे उन्हनि तौहीद जी दावत ॾिनी, उन्हनि यरमूक जे मैदान ते बीही करे आका जे सीरत सुन्नत जी दावत ॾिनी, उन्हनि यूरोप जे दरवाजे ते बीही करे रब जे महबूब जे सीरत सुन्नत जी दावत ॾिनी, उन्हनि उर्दुन शाम जे सरजमीन ते आका वांगुर तौहीद जो पैगाम पहुचायो। हुजूर जा दुश्मन भी हुजूर सां रुॻो अदावत इन जे करे रखनि पिया जो आका तौहीद जी दावत ॾियो पए, हुजूर जे सहाबा जा
दुश्मन भी सहाबा सां अदावत रुगो इन जे करे रखन पया जो उन्हनि हुजूर जे पैगाम खे अॻिते वधायो। उलमाए हक़, उलमाए देवबंद, अल उलमाए वरसतुल अंबिया जे मिस्ताक इन्हनि आलिमनि सां अदावत रुगो इन जे करे रखी थी वञे। अॼु मुंहिंजो आलिम तौहीद जी दावत थो ॾे, अॼु मुंहिंजो आलिम तौहीद जी ॻाल्हि थो करे, अॼु मुंहिंजो आलिम तोखे इहो ॿुधाए थो अल्लाह हाज़िर नाज़िर आहे, हाज़िर नाज़िर रुगो हिकु रब आहे, इल्मुल ग़ैब जो मालिक हिकु अल्लाह है, औलाद ॾियण वारो हिकु अल्लाह है। अॼु मुंहिंजो आलिम भी असलाफ जे उन तरीक़े ते हलंदे, सहाबा जे नक्श कदम ते हलंदे, हुजूर जे सीरत सुन्नत जे तरीक़े ते हलंदे तौहीद जी दावत ॾे थो। अॼु मुंहिंजे आलिम सां अदावत इन जे करे रखी थी वञे, तौहीद जी दावत ॾियण जे करे, जेकॾहिं इन जे करे अदावत रखी थी वञे पोइ मुंहिंजे आलिमनि जी निस्बत रब मोहम्मद जो कसम सहाबा सां है, मुंहिंजे उलमा जी निस्बत आका सां है, मुंहिंजे उलमा जी निस्बत अल्लाह जे पाक आनंद सां है। उन्हनि भी तौहीद जी दावत ते तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, मुंहिंजे आलिमनि भी तौहीद जी दावत ते तकलीफ़ूं बर्दाश्त करे ॾेखारियो। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, उलमा देवबंद जे कातलन ते, सहाबा जे कातलन ते, शहीद जे कातलन ते, नारे तकबीर। अॼु जो मुशरिक तो चए औलाद साईं तो दे, साईं हा पुट जी औलाद को नहीं चाचा, अच साईं जे दरवाजे ते औलाद मिली वेंदई। साईं वेठो कंबर आ अस्पताल में मरीज लाड़काने दाखिला, साईं के हिते थी ख़बर पए तो उनके पेट में छा आहे, हितों थी ख़बर पए। अॼु जो मुशरिक भी इहो ई थो चए न त औलाद केर थो ॾे, साईं थो ॾे। अॼु जो मुशरिक थो चए औलाद साईं थो ॾे। अॼु जो मुशरिक थो चए बीमार डॉक्टर के छॾे ॾे, साईं वटि अच, साईं रुगो ईअं थुक उछलींदो चटे छॾ ठीक थी वेंदे, पाण वेचारो मरे तो, पाण खे ठीक नथो करे सघे, हलियो आहे मुरीदनि खे ठीक कर। अॼु जो मुशरिक भी इहो ई थो चए त औलाद हितों थी मिले। अॼु जो बिदअती भी इहो थो चए त मर्ज़ जी शिफ़ा हितों थी मिले। अॼु जो बिदअती भी इहो थो चए त हुजूर हाज़िर नाज़िर आ, साईं जी दावत ते, भत जी देग ते, हलवे जी प्लेट ते सादा लो मुसलमाननि जो ईमान ख़राब करे। अॼु जो बिदअती उहा ॻाल्हि थो करे, रब्बे मोहम्मद जो कसम जेका ॻाल्हि मक्के जो मुशरिक पियो करे, मक्के जो मुशरिक भी इहो ई पियो चए त औलाद मुंहिंजो पुट ॾे थो। मक्के जो मुशरिक भी इहो ई पियो चए मर्ज़ का शिफ़ा कांडेरो थो ॾे। मक्के जो मुशरिक भी इहो ई पियो चए त मर्ज़ का शिफ़ा हे पीर ॾे थो, हे फ़कीर ॾे थो, हे असांजो महबूब ॾे थो। अॼु जो मुशरिक भी उहा ई ॻाल्हि थो करे, मक्के जो मुशरिक भी उहा ई ॻाल्हि थो करे। पोइ मक्के जे मुशरिक जे मुक़ाबले में तौहीद जी ॻाल्हि चवण वारो आकाए नामदार हो, रब्बे मोहम्मद जो कसम अॼु आका जे सीरत जे रस्ते ते हली करे तौहीद जी दावत ॾियण वारो जेकॾहिं रूए ज़मीन ते मूंखे नज़र अचे थो हुजूर जो सचो आशिक़ी आलिम।